अदा गुलशेर है तू थोरो वञी ॾिस किथे जाबर वारा नंढा त कोन था खणी अचनि। अरे रे भागा ये जाबर वारा मिलाई सलेमानी दाबो कई वेठा अथसि। बाबा के छा थियो आहे? सभा ॿिया परीअ जो मोह कई बीठो आहे। ओ बाबा छा तूं ॾींहं में तारा ॾिसण जी कोशिश पियो करी छा? अरे छोरा छोरा सोचा पियो त अञा हिकिड़ो वॾो मच ॿारजे मच चिणक कहिड़ी कुंड खां रखां जो ईअं बब्बड़ो भरी पवनि बब्बड़ो। ओ बाबा अमल सही चवंदी आहे त शैतान सदाई पराए जुगे जे मथां टांडा रखंदो आहे। अरे कमीना पीउ खे शैतान थियो थी जॾहिं त मूंखे शैतान गिरी जो एवॉर्ड मिलियल आहे। तोबा तोबा अबे के शैतान चवा न बाबा न बका भर दिया। बाबा मरी अमल जो मिसाल दिनो म तोखे। ओ बाबा तूं वधा खे छॾ ॿुधा त कहिड़ो जुग रहियल आहे जंहिंजे मथां टांडा रखणा आहिनि। इन चाकर खान जो शक ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदो थो वञे। शक कहिड़ो शक बाबा? शक इहो थो करे त असां क़ासिम खे भॼाए छॾियो आहे। बाबा सोना न ॻाल्हि सही आहे। अलो जॾहिं बि हुन सां ॻाल्हि लाइ हलूं था न उहो असांखे हेॾो होॾे मिली ॻाल्हि खे घुमाए टारे था छॾनि। अदा इन में बि असांजी भलाई आहे। जेकर न ॻाल्हियूं थियूं त असां सभिनी खे भलो साईं मथे ते रखी कूणणो पवंदो। अरे इहो ई त बाबा चाहे थो त असांजा संद सड़नि। पंहिंजा संद त असल सड़ी विया अथसि कम ई कोन था कनि तॾहिं त ॾिसो रही रहियो हले हिते। अरे बस हाणे बस मूंखे सभु ख़बर आहे मूंखे सभु ॼाण आहे। हाणे इन ॻाल्हि खे कीअं बि करे सिकूअ जे कननि ताईं पहुचाइणो आहे। यार बाबा इहो सिकू असांजी ॻाल्हियुनि ते इतबार ई कोन कंदो। बाबा हिकु सैन जो पुलियो थो वठी ॾे त पचाए मां अॼु सुरी कुहार खे खाराइजा ऐं न बहाने सभिनि जे साम्हूं कूड़ रखी ईंदुमि। ज़ाहिर असांजे घर में को त हूंदो जेको कूड़ ते यकीन कंदो। बाबा वड़े तारा गोल तारा न भाॼी असां मथां यकीन थी करे न ई सोट खे यकीन थो अचे। लॻे थो त बेगुनाह मूंखे मारे विझंदो। इहो ख़ौफ़ त मूंखे बि कराए वियो आहे पुट। ॾिसी त मां कमु छॾे घर वेही रही आहियां। मुंहिंजी दिलि मां बि इहो ख़ौफ़ ख़तमु ई कोन थो थिए। किथे मां कम ते हली वञा ऐं तोखे सांवर ज़हर ॾेई मारे छॾे। अम्मा मां भलो साईं खणी सोट खे एतबार ॾियण लाइ तयारु आहियां पर सोट एतबार वठे ई नथो। पुट थोरो ख़्यालु कजे कॾहिं बि घर मां अकेलो ॿाहिरि न वञिजे ऐं न वरी पंहिंजे सोट सां गॾु काॾे वञिजे। अम्मा जेकॾहिं सोट सॾु कयो न त मां इनकार न कंदुसि। तोखे इनकार करिणो पवंदो। जेकॾहिं हुन सां गॾु ॿाहिरि वए न त तोखे बचाइण वारो बि केरु कोन हूंदो। अञा घर में मां आहियां पोती पेरनि ते विझी तोखे बचाए वठंदसि। जेकॾहिं ॿाहिरि हुन सां गॾु वए न त तोखे बेदर्दी सां मारे छॾींदो ऐं केरु बचाइण वारो बि कोन हूंदी। ओ मां आख़िर केसी ताईं घर जी कुंड में वेंदुसि ऐं तूं केसी ताईं छपर छांव हूंदे। नेठि ते तती उस में निकिरणो पवंदो न मां। जेसी ताईं असुल कातिल ज़ाहिर नथा थियनि न तुंहिंजो सोट तुंहिंजी ज़बान ते एतबार कोन कंदो। तंहिं करे तोखे घर में ई रहणो पवंदो। अचे अचे मोरे थैली वठ। जेसी ताईं बांगो काल करे बांग न ॾिए तेसि चुप बीठो हुजे ऐं काल करे ती अमल तूं उनखे ॾियणी आहे। पूरा त आहिनि गणिया त अथई न। छा सच में हिन में 5 लख आहिनि? अरे चेरिया 5 लख मुंहिंजे बाबे बि कोन ॾिठा। हिन में कोरा कागज़ आहिनि। ॻाल्हि खे सम्झो। अबा हाणे ॻाल्हि ॿुधो जीअं सम्झायो आहे उन प्लान तहत हलणो आहे। हर को पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन संभाले। ठीकु आहे हल मोर। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे तूं हीअं कर जो होॾां हली बीह ऐं तूं हुते हली बीह मां हिते बीहां थो।
अदी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहो जेको बोह जो ॿोझो आहे न, बोह जो ॿोझो जबर असांजी हिकिड़ी ॻाल्हि बि नथो मञे। मां त चवां थो त हिन माण्हूअ खे ॾे ॾंडो। ओ पपी डंडो न मिर्चनि वारी मोहरी ॾेस मोहरी। ॾिस कर ॾंडो हुजे या मोहरी हुजे, ॻाल्हि त मिड़ी साॻी आहे न। हादी अदा मूंखे ॻाल्हि चिटी पिटी ॿुधाए त जाबर चवे छा थो। इहो निभागो चए थो त मां माई गुलनार खे मारे कबर बेड़ो करे छॾियो आहे। मां त चवां थो त कूड़ पियो थो वणे, इहे डज़का पियो थो छॾे। न अदा न, ईअं कीअं थो थी सघे त जाबिर हुनखे मारे छॾियो। मूंखे ख़बर आहे अदा त इहो कमीनो नमाई खे ज़िंदा रखंदो जीअं असांखे ब्लैकमेल करे सघे। अदी असां हिन निभागे जे चवण ते एॾो वॾो क़दम खयो आहे। शाहमीर जे क़त्ल में तव्हां न अदा, पर इहो जाबिर फासंदो। अदी हाणे हिन उठ खे का नाकेली विझो न, हेठाईसि के गोॾा खोड़ाईसि। मां हुन सां ॻाल्हाए पोइ तोखे हाल वाल ॾियां थी अदा, ठीकु आहे? पोइ था ॻाल्हायूं। अदी 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 हेॾे त कर हेॾे त कर। ठीकु आहे, तकड़ी आहियां बि। अदा मूंखे ॾे, मां त ॾिसां। हाणे छा थोरी सी अरे हणी में थी बेठी आहे मोबो हेॾे कर हेॾे कर। यार बाबा तूं त माण्हू खाईंदे, जेकॾहिं फोन बंदि थींदी ख़बर त पवंदी न। अरे हे ॾिस बंदि आया खुलियल आहे, ॾिस बंदि आया खुलियल आहे। ओ बाबा बाबा छा थियो दिया ए गोॾा कढंदे जा करे साधो भला। हिकिड़ो त हिननि कमीअ मुंहिंजो मीटर घुमाए छॾिया, वरी मथो तव्हांजो टीकर जे मथां टीकर। उनसोटा हलबार को कमा अबा है पोती फेरते गई। अच्छे चाची साह न वञई कोन थो मारियांस, वाइदो थो कयां तोसां, जॾहिं बि हिनखे मारणो हूंदो न तुंहिंजे साम्हूं मारींदोसांसि। ऐं उन ॾींहुं तुंहिंजी इहे पोतियूं या रहम रड़ुनि जो ज़रो बि ख़्यालु न कंदुसि। पर काॾे सुट काॾे थो हलां? जेकॾहिं कातिल तूं न आहीं त कातिलनि खे वाखो त करिणो पवंदी न। अचे ओबा हेस ओबा सावल हेस मत के हथ दी बधा मुझे बच्चे जी मसा रहम कर दे। मुझे पीरी जो अकेलो सहारो हैदर, मां हैदर जे विचोड़ो बर्दाश्त कोन करे सघंदसि। चाची पंजनि जो दर्द छा हूंदो आहे न, उहो दर्द त दिलि में आहे, दिलि में। इहो ई दर्द जेको मूंखे रत पियो थो रोआरे, त जॾहिं भाउ मुंहिंजो तड़पंदो हूंदो त हुन अदा अदा चयो हूंदो, ऐं अदा अदा चवंदो हू हिन दुनिया मां हलियो वियो, पर मां उते मौजूदु न हुउसि। पर चाची तोसां वाइदो थो कयां त जॾहिं बि हैदर खे मारियुमि हो दम तुंहिंजे साम्हूं ॾींदो, पर में अकेलो करे कोन मारींदोसांसि। वचन आहे मुंहिंजो तोसां। का तू तू सावल के चो ना तो मुझे बच्चे से राम करे मुझे बच्चे से बता। चाची सावल गुफ्ते जो पक्को आए तोखे चयई न त जेकॾहिं माण्हू हूंदसि त तुंहिंजे साम्हूं मारींदसि, बाक़ी धोखे सां कोन मारींदसि। चाची बस कर चाची। अस्सलाम वालेकुम। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा शेर पुट कचहरी करण आयो आहे। पोइ पुट अची बागान छिक त गॾु रही कचहरी कयूं। हा हा हलिया हलिया छो न अचो हलिया हलिया विया तूं। अरे हा कीअं वादन छिक इहो जो कमु आहे, तूं बेफ़िक्री रह। इहो बि कोई मसलो आहे जंहिंमें तूं परेशान थो थिए, वेठो ईंदो। बस ए तुंहिंजो कमु, हा इहो बि को मसलो आहे। हा चाचा
हाणे दे हाल वाल ॿियो ख़ैर अल्लाह जा करमनि तूं ॾे हाल वाल बस चाचा दुआ है मालिक जा करम बस चयमि त पंहिंजा हाणे माइट आहिनि बस ईअं सिक लॻी मां चयो चकर हणी अचां भले ऐं जीअं अधो रुंडो त ख़ुशि आहे न हा हा अदी बि ख़ुशि आहे न हा उहा बि कुझु अबा कम जो एॾो छूट आई त अच मूंसां चांवर चूंडराए त मां चांवर चाढ़े वठां। चाची मां कॾहिं चांवर न आहिनि चूंडिया पुट पोइ मां तोखे पंहिंजी कूंज जहिड़ी छोकिरी कीअं ॾींदसि तोखे त चांवर बि चूंडणो कोन था अचनि। हा चाची छो न इहो पंहिंजो कमु आहे ज़ाहिर पंहिंजो घरु आहे हाणे त इहो कमु मूंखे करिणो पए थो न। हथ हलाए वठि पुट। हे तुंहिंजो कमु बस न बस थोरो त हेॾे थी त मां मुंहुं धोई वेठा पोइ दिलो केरु भराईंदो? उहो मुंहिंजो कमु आहे मां थो भरे थोरो इहो परते करेसि परते करेसि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। भरजी वियो पारस ॿियो हुकुम। खणाई दिलो खणाई। ये सब छा आहे? सिकंदर चाचीअ जो चयो ऐं ॿियो पारस बि चयो त असांखे घर जो कमु कराए सो इन जे करे तुर कमु पोइ कया। शाबाश हुजे हथ तोखे शाबाश हो। अधे सभु छा आहे? हाणे तूं दिलो कोनी होॾे रख भई मुर्शिद जे लाइ चांहि ठाहे वठि। अच भाउ हलिया कुझु कासिम तूं कादन ऐं कादन जो कुर्ब त ॾिसी चुको आहीं न बाबा। कादन इहो त सुठो नाहे कयो। उहो सुठो नाहे कयो अबा अञा त कुर्ब घणो पोइते रहियल आहे उहो बि तोखे ॾिसणो आहे पोइ तोखे ख़बर पवंदी त मां सुठो कयो या न कयो। वॾा कादन महिमान जे लाइ न को खाधे पीते जो सामान आहे। ॿुध न वरी असां लाइ को नशे पते जो सामान अथई पोइ हाणे छा हुकुम आहे? अरे बाबा घबरायो छो था बाक़ी महिमान जी गाॾी कॾहिं कमु ईंदी असांखे। न कादन न मता मुंहिंजी गाॾी खपई अथई इहा गाॾी मुंहिंजे दोस्त जी अमानत आहे। अम्मा न त ईअं सम्झ त अलाह खे ऊपर थी भला हे बाक़ी खोटा बोटा हे तुंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्तु किथां ॾींदो? परेशान जो थो थी कासिम इन गाॾी खे खपाइण खां पोइ अधु ख़र्च त असां तोते कंदासीं बाक़ी हेॾी महिनत कई अथऊं अधु त भाउ असां बि लहणो न फुकरा माण्हू आहियूं। लहणो मां छा मक़सदु आहे इहा गाॾी तव्हांजी मिल्कियत आहे। बाक़ी मुंहिंजी भाणजीअ वटि 5 लख रुपया को ओधर जा पैसा तूं रखी आहीं छा उते जो उगाड़ी पियो करे? हा असां फुकरान खे गंदियुनि गानियुनि ते न हेरा फज़ीलत सां ॻाल्हा सुठो सुठो ॻाल्हा मिठो मिठो ॻाल्हा न त वरी असां बि गंदियूं गारियूं अहिड़ियूं ॾींदासीं कचियूं पकियूं मिलाए हे जेको दिमाग़ ते न ठका ॾे पाटी पवंदई। अचो फुकरा 5-10 साल को बीठो हुजे। ॾे त ख़बर एॾी देरि करे छॾी छा करण वियो आहीं हुते? ओ बाबा घणो कुझु करे आयो आहियां। हा अदा छा छा करे आहीं ॿुधा त सही। अरे छा छा के छॾ हा ॻाल्हि ॿुधो। अरे मुंहिंजी कुंवार पंहिंजे सोणे सोणे हथनि सां असुल चांहि पीआरी अलाह तो ॼाणे असुल दिलि ख़ुशि थी वई। हा हाणे तारा गोल तारा तोखे तुंहिंजी कुंवार पंहिंजनि हथड़नि सां चांहि पीआरी ऐं सिकूअ तोखे बंदूक न हई वरी त बंदूक अची वई। ओ बाबा ॿियो कुझु पुछो त ॿियो छा छा थियो? अबा चांहि पीतई न? हा चाची चांहि पीतमि ॾाढी भली चांहि पारस पंहिंजे हथनि सां ठाही न। अच्छा एॾी भली हुई? हा तमामु भली तमामु भली। अदा चांहि बि पीतई हाणे मां चवां थो त अम्मा चांवर ठाहे थी वठे मां चांदो करे पोइ वञ। न अदा सिकंदर न तकलीफ़ न सच पुछो त इहा त मूंखे ख़बर ई न हुई त हिन घर में मुंहिंजी केॾी इज़त आहे। इहा ख़बर हुजे हा त रोज़ अचां। यार रोज़ न ईंदो कर छो त रोज़ रोज़ सोरे जन जे घर ईंदे त इज़त घटिजी वेंदई सम्झी थो न? हा यार सिकंदर चवे सच थो पर यार ख़बर ॿुधी आहे त कासिम कैद खाने में भॼी वियो आहे। यार इन जी त जांच कयो न। अच्छा
ठीकु आहे पोइ मां हलां? ठीकु आहे। हला माशाल्लाह पुट हला कुझु कंदी भाड़े तारा गोल तारा अरे बम त हुननि जे घर में फाड़े आयो आहे। हाणे ॾिसूं इहो आहे त हू छा था कनि। ओ बाबा जेको बि कंदो फिकू कंदो हू छा था करे सघनि? हा हू छा था करे सघनि उनखे छॾियो, बाक़ी असांखे छा करिणो आहे उहो ॿुधो। बाबा जेको करिणो आहे न मूंखे करिणो आहे, मां पंहिंजो कमु ॻोल्हे छॾियो आहे। हा करे छॾो। छोरा ओ छोरा ओ छोरा अरे छोरा मत तो सहा ओ छोरा अरे छोरे जे पुठियां जो लॻड़ लॻो थो वञे। ॾिसी छा थियो अथसि, किथे ईअं त न आहे त छोरीअ चांहि में इहे नशे वारियूं गोरियूं घोटे प्यारे छॾियूं अथईसि। वञी ॾिसीसि। ओ बाबा हालत त नशे वारी अथसि, वरी बि जेकर तूं चई थो त ॾिसांसि थो। वञीसि। ओ दा अलाए छा थियो आहे छोरे खे, मेरे संभाल ईअं उॾाणो थो वञे। ओ छोरा उस्ताद कादन अब्बा जी अॼु दिलि थी चयो गानो त ॿुधा। अब्बा कहिड़ो गानो? अरे वाह इहो गानो मस्तु असाब जी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पजो मैखाने सां सिर लॻे पजो मैखाने सां मस्तु असाब जी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पजो मैखाने सां सिर लॻे पजो मैखाने ये फोन थी वञे फोकुरा क्या वरी किथां विच में अची वई। 1 किलोमीटर मां ॻाल्हायां। हा हलो हलो बाणी जी। अरे बाबा तू खुद को न कर, कासिम हाथी को आ सफा असली बधे व्यारो थमास। हाँ मामा मूंखे तो यकीन ही नथो अचे तू एॾो वॾो कमु करे ॾेखारियो। अरे बाबा मवाली ते अजई मयारा असां मवाली को घटि हूं छा? असां के केरे रुगो इख्तियार ॾे सॼो मुल्क हलाए वेंदासीं। कादन कुर्ब जो बुखियो आ तॾहिं त सुखियो आ। हा हा मामा मूंखे पक्का आहे जेको तव्हां मुल्क हलाईंदो। कमाल थी करी भाण जी, हिन वक़्त ताईं जेको मुल्क जो बेड़ो ॿुॾो पियो आहे उहो भली हलाए न असां नथा हलाए सघूं। बाबा एतिरो यकीन रख भाण जी, मुल्क जे खज़ाने मां थोरो घणो रुगो नशो वठंदासीं, बाक़ी सॼो खज़ानो ॿाहिरि थोरी मोकिलींदासीं असां फुकरा। मूंखे त मामा ताजुब थो थिए त तव्हां मवालिन खे वई कॾहिं खां मुल्क जी परवाह थी आहे। बाबा जॾहिं खां शुद्ध ऐं सुरीला माण्हू अखियूं मुटे जो वेही रहंदा त पोइ इहो ॿार असां फुकरान खे ई खणणो पवंदो न। फिलहाल तूं इन मुल्क वारे ॿार खे न संभाल मामा, इन कासू वारे ॿार खे संभाल। ही सफ़ा हाथी को आ, तूं बेफिक्र रह। बस तुरो कुर्ब जा कदम भरे अची मूंखे हिकिड़ो लखड़ो ॾेई वञ बाबा। जी असां फुकरान जा थक लहन कादन कुर्ब जो बुखियो आ तॾहिं त सुखियो आ। ठीकु आहे मामा, ॾींहं ॿिनि में मां साईंअ जी दरगाह ते ज़ियारत जे लाइ ईंदसि, पोइ उते अचे तोखे फ़ोन कंदसि, पोइ उते अचिजांइ, पोइ गॾु मिली तुंहिंजे मकान ते हलंदासीं। बाबा मूंखे इंतज़ार रहंदो, तूं रुगो अच। असांखे इन शइ जी ॾाढी चिंता आहे। मकान ऐं दरगाह ते गॾिया पिया तोखे त ख़बर आहे न। हिकु बिख हेॾे ऐं हिकु बिख होॾे। हा हा ठीकु आहे ठीकु आहे। अरे फोन ही बंदि करे वई भाणी जी। हलो खेरा खेरा जबर चाकर जी पहिरीं विख असां तरफ़ हुई, हाणे तव्हांखे कुझु ख़्याल सां रहणो पवंदो। मूंखे छॾे ॾियो, मूंखे बाठा लॻा त मां बर्दाश्त करे वेंदुसि। तव्हां रुगो पंहिंजो ख़्यालु कजो। जिन चाकर खान जे हथ चढ़ी वियो ऐं तव्हांखे बाठा हयईं, सची असली न कजो। मता ज़बान खोले वियो, बकी वेही रहो।
पोइ वरी जेको आहे मुॾे रुख न कजो, माना मुॾे पोइ सुरदे जहिड़ो बूथ खणी थी पी रहो। सावल खे त हैदर जी ॻाल्हि मथां यकीन थी वियो हूंदो। अरे हेॾे हैदर जी गवाही फ़ैसिले में क़बूल थींदी। पहिरीं ॻाल्हि त सावल जे कंहिं बि मिट जी गवाही क़बूल ई कान थींदी ऐं असां क़बूल कंदासीं कोन। उन जे लाइ सावल खे गवाह ॿाहिरियों को घुरिजे। जबर ॿाहिरियों गवाह सावल लाइ किथां आणींदासीं, छो त सावल हिन ॻोठ जे माण्हुनि मथां यकीन नथो करे। अड़े थरा खिसक सूर पाणी पवंदी। बाबा पोइ त हुननि जो शक वधी वेंदो। बाबा मूं ॾी वठंदासीं त हूअं बि जाबर खे पादर हणण खां पोइ असांजी दिलि वधी वई आहे। अड़े छा तो भमकी? हाँ सावल सां सोचियो त हिन ॻोठ मां तूं लॾो खणी हलियो वे ऐं असांजी जानी छुटी। पर यार लॻे थो त तूं असांजो पीछो ज़िंदगी भर कोन छॾींदे। हाँ कीअं? ज़िंदगी त छा रूंडा, क़बर ताईं पीछो कोन छॾींदो साईं, छो त मलकुल मौत खां अॻु तव्हांखे मुंहिंजे पुछाणे खे मुंहुं ॾियणो पवंदो। छा जोड़े पुछाणो? पुछाणो सौट जो चवण आहे त मुंहिंजे भाउ शमीर खे ज़हर ॾियण वारा के ॿिया न पर तव्हां हो, तव्हां। हाँ हाँ अरे तू चवी छा थो? अरे रे मुंहिंजी ॻाल्हि से ॿुधो सावल मोड़ मुहारा, जेकॾहिं तूं हैदर खे ये कूड़ियूं सूड़ियूं पटियूं पढ़ाए असांजे मथां बीहारींदे त हिन जी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो? बाबा केरु कंदो एतबार? पुट सॼे ॻोठ खे ख़बर आहे त हैदर पंहिंजे पलांद करण जे लाइ पंहिंजे घर में तुंहिंजे भाउ खे रहाए, ठीकु ऐं आमना जे हथां तुंहिंजे भाउ खे ज़हर जी पुड़ी पियारी। ऐं ॿी ॻाल्हि त हुन मरियात जो मढ़ो हुननि जे घर मां मिलियो। पर पुट जेकॾहिं तुंहिंजे असीं भाउ खे कतलाम कयो आहे न त हुन जो मढ़ त छा, हुनजी त तोखे हॾी बि कान मिले हा पुट, हॾी बि न। बस कर रूंडा, बस कर। वधीक मुंहिंजे ज़ख़्मनि जे मथां लूणु न बुरक त इते जो इते न पूरो कयईं। वाड़े तारा गोल तारा पुट जेकॾहिं एतिरो किरहो अथई कावड़ अथई न त कातिल त भरिसां बीठो अथई न, घर वञी कतलाम करे छॾीसीं। बाक़ी त हर उमिरि वेठो त असांखे हिरासा करे। बाक़ी जेकॾहिं तोखे अञा के शक छुपो आहे हली असांजो हुते ॻाल्हियूं रखराए, कंहिं वटि बि हल, चाकर ख़ान वटि हल, असीं हुते हाज़ुर थी वेंदासीं। हा पुट जेकॾहिं उते असीं ॾोही साबित थियूं न त असांखे उते जो उते बंदूक हणी छॾिजांइ। बाक़ी सावल मोड़ महारा हरू हरू असांखे हिरासा न कर। जेकॾहिं हिन ॻोठ में रहणो थिए न त ॾाहो थी रह, न त कमीनाइप असांखे बि ईंदी आहे। तो थोरा कमीनाइप करणु ईंदी आहे। अड़े जाए जम खां सुतीअ में कमीनाइप पियल थी ईंदी आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।